पुराना सियासतदान पाकिस्तान जो माज़ी ऐं नौजवान मुस्तक़बिल आहिनि। विरासत, नफ़रत ऐं गारनि वारी सियासत दफ़न करे मुल्की मसला हल करे सघजनि था। नवाबशाह में गर्ल्स कैडेट कॉलेज जी तक़रीर खे ख़िताब कंदे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त तारीख़ी महांगाई, बेरोज़गारी ऐं गुरबत जो मुक़ाबिलो करणो आहे। जेतिरी अचे लचे ऐं अझे जी ज़रूरत आहे, अहिड़ी कॾहिं बि नथी थिए। महांगाईअ जो मुक़ाबिलो करण लाइ पघार ॿीणी करणी पवंदी। हारी ऐं मज़दूर लाइ बि सहूलतूं वधाइणी पवंदियूं। मुल्क जे बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 147हों जन्म ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। मसारे क़ाइद ते गार्ड जी तब्दीली। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकोल जे जथे गार्ड जा फ़र्ज़ संभालिया। सदर आरिफ अलवी, गवर्नर कामरान तिसूरी ऐं निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर जी मसारे क़ाइद ते हाज़िरी, गुलनि जी चादर बि चाढ़ी। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार जी मसारे क़ाइद ते हाज़िरी, सलामी पेश कई, गुल बि रखिया। सदर आरिफ अलवी, निगरान वज़ीर आज़म अनवर अल्लाह काकड़ ऐं सियासी क़यादत पारां कायदे आज़म खे जनम ॾिहाड़े ते भेटा पेश। निगरान वज़ीर आज़म चयो त कायदे आज़म जे असूलनि ते हलंदे तरक़ी करे सघिजे थी। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी पीपल्स पार्टी कायदे आज़म जे फ़लसफ़े तहत मुल्क खे फलाही रियासत बणाइण लाइ साबित क़दम आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बि कायदे आज़म खे भेटा पेश कई वई। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त कायदे आज़म जे नज़रियनि ते हलंदे मुल्क खे तरक़ी वठाईंदासीं। सिंध समेत समूरे मुल्क में उम्मीदवारनि जे कागज़नि जी छंड छाण जो सिलसिलो जारी। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जो सूबाई तक PS 9 गड़ी यासीन तां नामज़दगी फार्म मंज़ूर। तसवीपली जो NA 225 ऐं PS 76 ते नामज़दगी फार्म मंज़ूर थी वियो। शबीर बिजाराणी जो NA 192 शिकारपुर तां नामज़दगी फार्म मंज़ूर। गौस बख्श महर जो NA 193 शिकारपुर तां नामज़दगी फार्म मंज़ूर थी वियो। इम्तियाज़ शेख जा PS 7 शिकारपुर तां नामज़दगी कागज़ मंज़ूर थी विया। जकबाबाद जे PS 1 तां शेर मोहम्मद मुगैरी जो नामज़दगी फार्म बहाल थी वियो। घोटकी मां राजा खान महर जो नामज़दगी फार्म मंज़ूर। इलेक्शन कमीशन आम चूंडनि में हिसो वठंदड़ उम्मीदवारनि जे कागज़नि जी छंड छाण लाइ ऑनलाइन सहूलत क़ाइमु करे छॾी। तर्जुमान इलेक्शन कमीशन मूजिबि ऑनलाइन सहूलत मर्कज़ 24 कलाक कमु करे रहियो आहे। नादरा, नेब, FIA, FTR ऐं स्टेट बैंक मुआवनत करे रहिया आहिनि। पाकिस्तान में नई हुकूमत बाद मुफ़ाद परस्त तब्क़ो मुआशी सुधारनि बाबति खयल क़दमनि में तेज़ीअ सां वापसि वठी सघे थो। आलमी बैंक पाकिस्तान बाबति नई रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो त मुनज़्ज़िम मुफ़ाद परस्त तब्क़े सबबि स्टेक होल्डर्स खे वधीक ख़तरा आहिनि। नई हुकूमत गैस, तवानाई ऐं टैक्स बाबति खयल क़दम वापसि वठी सघे थी, जॾहिं त सब्सिडी, वापारी, टैरिफ ऐं मिल्कियतुनि ते टैक्स उगाड़ीअ वारा फ़ैसिला बि वापसि वठी सघे थी। निगरान सूबाई वज़ीर मीर ख़ुदाबख्श मरी सिंध जे फितरी सूंहं कारूंझर जबल खे पोरण वारी होड़ तां न लथो। कारूंझर जी कटाईअ लाइ जबल खे लीज़ ते ॾियण जो इशारो ॾेई छॾियो। नंगर पार्कर में मीडिया सां ॻाल्हाईंदे मीर ख़ुदाबख्श मरी चयो आहे त नंगर पार्कर में 14 बिलियन मैट्रिक टन ग्रेनाइट मौजूदु आहे, जंहिं मार्केट वैल्यू $6.2 ट्रिलियन आहे। कारूंझर जबल ते मौजूदु तारीख़ी मागनि जी हिफ़ाज़त यक़ीनी बणाई वेंदी। निगरान सूबाई वज़ीर ख़िलाफ़ मिठी में शहरनि पारां एहतजाज बि कयो वियो। इसराइली फ़ौज जी गज़ा में अल मग़ारी कैंप ते बमबारी, वधीक 70 फ़लस्तीनी शहीद। खान यूनिस वारे इलाइक़े में बि बमबारी में 22 फ़लस्तीनी शहीद थी विया। केतिरा ई ज़ख़्मी। इसराइली फ़ौज जे हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 20,000 खां वधी वियो। 53,000 खां वधीक मज़लूम फ़लस्तीनी ज़ख़्मी।